अड़े सुतली सुतो तो कोन पियो आहीं। वारो कर सामान दे। 10 किलो अटो, 5 किलो खंड, 5 पुड़ा मेज़बान जा, 3 किलो घी तोरे दे। अड़े वल्लो वेरी सॼो ॾींहुं वधी थो माण्हुनि खां वेर वठंदो, भला बुखा कहिड़ो वेर पियो वठी। अड़े सुतली सामान तोर, सवाल जवाब न कर। वल्लो वेरी भला इहो ॿुधाए सामान कैश ते थो खणी या उधर ते? पहिरीं बि तोते 10,000 रुपया बकाया रहियल आहिनि। अड़े सुतली नेठ वञी पैसनि जी ॻाल्हि कई, मुंहिंजे अॻियां पैसनि जी ॻाल्हि न कंदो कर। वल्लो वेरी जॾहिं तो अॼु कैश जो चयो सामान उधर ते खणियो वञी, यार मां बि ग़रीब आहियां, ईअं न कंदो कर। अॻे कहिड़ा तुंहिंजा पैसा ॾिना तमजो हाण पैसा खाई वेंदसि। तकड़ कर सामान ॾे। न हाणे ज़रो बि सामान जो तोखे उधर ते न ॾींदसि। पहिरीं बकाया जमा कराए पोइ ॿी ॻाल्हि कर। यार सुतली जल्दी कर, 20 रुपए जा बिस्किट त ॾे। डॉक्टर साहब कहिड़ी भॼ पई अथई यार, एॾी तकड़। यार सुतली क्लिनिक ते हिकु कुराड़ो आयो आहे जेको मुंहिंजे हथ में सुई ॾिसी बेहोश थी वियो। उन लाइ 20 रुपए जा बिस्किट वठण आयो आहियां। अड़े डॉक्टर, तुंहिंजे हथ में जेका शइ आहे उनखे सुई पियो चवीं? बेली एॾो वॾो भालो खणियो पियो घुमी, मूंखे डपु पियो थिए। डॉक्टर साहब यार वाह जो भालो हथ कयो अथई यार, इन वल्लू वेरी के त 2-3 भाला हणीसि, मुंहिंजा पैसा खायो वेठो आहे। अड़े डॉक्टर साहब न सुतली कूड़ पियो हणे। यार इन भाले खे त परे कर। डॉक्टर साहब सोची छो पियो, 2-3 भाला हणीसि त कुझु सुधरे। अदा वल्लू सुतली जा पैसा ॾींदो या हणे भालो? अड़े बाबा सुतली सामान कोन थो खपे शाम जो, तुंहिंजा बकाया पैसा बि तोखे ॾेई वेंदसि। बाबा जान छॾियो वञा पियो। डॉक्टर साहब अॼुकल्ह जे माण्हुनि खे त को शर्म कोन्हे। बिरयानियूं कैश ते खाइनि, फ्रूट कैश ते वठनि, कपिड़ा जूता ऐं ॿियो घर जो सामान कैश ते वठनि। यार खाइण लाइ ज़रूरी सीधो वरी उधर ते? हाओ यार इहो त ज़ुल्म आहे। माण्हुनि खे घुर्जे त कंहिं बि ग़रीब मिस्किन ते पंहिंजी ॾाढ मुड़सी न ॾेखारीनि ऐं न ई वरी कंहिं पोरियत जो हक़ खाइनि।